वकाल ताला फी मकामिन आखर वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। वकाल ताला फी मकामिन आखर इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वकाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन लम यतगन्न बिल कुरान फलैस मिन्ना। वकाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क्किहु फ़िद्दीन। वकाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्रु मिअति शहीद। वकाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल कुरान फ़इन्नहु कलामुल्लाह व खरज मिन्हु। वकाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह। वकाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त बावाज़ बुलंद दिल जी मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। मजमो तमाम वॾो आहे, आवाज़ घटि थो अचे, ज़ोर सां दुरूद शरीफ। जिन दोस्तन दुरूद पढ़ियो आहे उहे थोड़ा अॻिते सुरी अचो। जिन भी दुरूद पढ़ियो आहे माशाअल्लाह हरकत में बरकत आहे। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। सुरी अचो भला, एलपी लॻल अथव छा? सुरी मां तव्हांजे करे कुर्सी छॾे ॾिनी आहे, त काइम अली शाह मरे थो त बि कुर्सी नथो छॾे। वेजा वेजा अल्लाह जज़ा ये तिड़के वारा थोड़ी न कुर्बानी करे अचो। माशाअल्लाह माश रब जन्नत जा तिड़का ॾेखारींदो था। कुर्बान कयो इन तिड़के के अल्लाह जे रज़ा जे लाइ। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। ये जेके दोस्त ॿाहिरि फिरंदा ये वेहण जी कोशिश कनि, जे न त 5 मिंटनि में असांजा रज़ाकार कार्रवाई कंदा। अर्शन मथे अरबी वयो, सब चओ सुभान। नंढा नंढा न वॾा चओ सुभान अल्लाह। अर्शन मथे अरबी वयो, मेराज वारी रात 7 आसमान हेठ, मिठो मोहम्मद मथे शरीकुल कलाम हेठ, मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ, मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ, मिठो मोहम्मद मथे जन्नत हेठ, मिठो मोहम्मद मथे जिब्रील हेठ, मिठो मोहम्मद मथे मीरानन जो गोट वारा पूरी खुदा जी खुदाई हेठ मिठो मोहम्मद मथे पियो वञे। नंढा न वॾा ॾाढा जो सुभान अल्लाह। ज़ोर सां छा भला जवारे मीर बहर में सुभान अल्लाह ते टेक सा छॾा ॾिया। ज़ोर सां हुज़ूर फरमा मुझो उम्मती हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह तो चए, अल्लाह उन जे लाइ जन्नत में वण थो लॻाए। मीराननि जो जलसे में अचण वारा मुंहिंजी दिलि चए थी अहिड़ी सुभान अल्लाह चओ जो तव्हां सां सबूरनि जे लाइ जन्नत में ठाहूका बाग़ लॻी वञनि। भाई 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 हाथ बुलंद करे जो सुभान भाई हाथ। जदो अर्शन मथे अरबी वयो बलगलो ला बिकमाली ही सारो जहान रोशन थियो। अल्लाह असांजे नबी के घुरायो, जहन्नम बंद कई, जन्नत सिंगारे, हुरूं तराना अर्श ते चिरागा, सवा लख नबी इस्तक़बाल में। अल्लाह मलाइकन जो मौला खैर दाए कि अज मोहम्मद अर्श जे दौरे ते पियो अचे। मेहमान वडो इंतजाम वडा। अबा अज पन्ने में पुलिस बीटिया रेंजर से खैर दाए साईं क़यामत अली छा थो अचे। मेहमान वडो इंतजाम वडा। मेराज वारी रात मेहमान हो मिठो मोहम्मद, मीज़बान हो रब पाण। रब इंतजाम भी एड़ा। अर्शन मथे अरबी वयो बलगलो ला बिकमालिही सारो जहान रोशन दियो। कशबत दुजा बिजमालिही वस्मो सोने यू सब सुठो, खाइण भी सुठो, पीअण भी सुठो, मुरकण भी सुठो, हलण भी सुठो। खुदा जो कसम मोहम्मद जो सुमण भी सुठो। नबी जी निंड भी इबादत। ये असा मुलन वारी निंड थोड़ी आ गोगरे आ ठका वजड़ो जनरेटर बियो हले। नबी जी निंड ही इबादत आ। अखियूं निंड कन, दिल मौला जो जिक्र पई करे। वस्मो सोहणे जो सब सुठो, हसनत जमी खसाली मोमिनो सभई दिल सां पढ़ो सल्लू सल्लू
अलैहि व आलिहि 27 रजब मेराज वयो। काई रजब इस्लाम में सब महीना भला थवा। मुहर्रम भी भलो आ, रजब भी भलो आ, रमजान भी भलो आ, शवाल भी भलो आ, शाबान भी भलो आ, सफर भी भलो आ, रबीउल अव्वल भी भलो आ। इस्लाम में कोई महीनों ने भागो कोने, सब भला है। 27 रजब मेराज वयो। एड़ो रुतबो कह नबी जो न थियो, जुती पेरन में मते अर्श घुमियो। जदो कामिल करबला में आया अजो अबीर, करबला में आया नमाज में कामिल, जिहाद में कामिल, सखा में कामिल, सब्र में कामिल, ईमान में कामिल, तकवा में कामिल, तबलीग में कामिल, करबला वाला मोहम्मद जे दीन में कामिल। आई कामिलन जे पोया लगो आमिलन जे न वनो पने अगल आमिल वेठा न बाजार में फुटपाथ ते नालीअ जे मथा हथ ॾेखार तुंहिंजी क़िस्मत में छा लिखियल आहे। चए त पंहिंजो हथ ॾिस अञा घणा साल पिननि, पाण पिने पाण थुक नहीं खंगारन में वेठो आहे। असांखे क़िस्मत पे ॿुधाए। अमीरान जे ॻोठ में अचण वारा क़िस्मत जी ख़बर आहे न मुल्ले खे आहे, न मौलवीअ खे आहे, न ज़ाकिर खे आहे, न ज़मार खे आहे, न जुब्बे खे आहे, न कुब्बे खे आहे। क़िस्मत जी ख़बर आहे उन रब खे आहे जंहिं काइनात खे पैदा कयो आहे। नंढा न वॾा ॾाढा जो सुभाणे कामिल करबला में आया अज अमीर, वे ही वेरन सामो हयाऊं थे तीर, पर इया हुई तकदीर अली जे औलाद थे। अल्हम्दुलिल्लाह असांजे बिरादर मुकर्रम हजरत मौलाना साईं मुनीर अहमद साहब जे दावत हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह दा तमाम लंबो चौड़ो सफर करे जवार मीर बहर जे गोठ जे अंदर मदरसे जे न सालाना इज्तिमा में शिरकत जो मौको मिलो आ। अल्लाह खां दुआ है अल्लाह सभनीन के हाज़िरी के कबूल फरमाए, ईमान अमल वारी जिंदगी नसीब फरमाए। रब इन मोहम्मदी बागन के आबाद फरमाए। ए मोहम्मदी बागन सुबह जो भी कुरान, शाम जो भी कुरान, मंझन जो भी कुरान, रात जो भी कुरान, जाते 24 ही कलाक कुरान जो तवारू थियो हला। हुजूर फरमात तबरकत बिल कुरान, बरकत कुरान में आ। ओताक जी बरकत, बनिया जी बरकत, फसल जी बरकत, घर जी बरकत, सेहत जी बरकत, हर किस्म जी बरकत रब मोहम्मद जे कुरान में रखी है। ॾाढा जो सुभान अल्लाह। तभी सजी दुनिया काबिल है कुरान न हुजे। अमेरिका जो तो कुरान न हुजे, लंदन जो तो कुरान न हुजे, यहूदी चवंदा कुरान न हुजे, हे असां वारी कंजी सरकार या जो कुरान न हुजे। ॿुधाओ कुरान जो दुश्मन है मत समझो। डॉक्टर खालिद शहीद थी विया, जमियत वारा मायूस थी विया, मदरसे वारा मायूस थी विया, दाढ़ी पटके वारा मायूस थी विया, इस्लामी निज़ाम जी ॻाल्हि करण वारा मायूस थी विया, मरण पदरा मारा जा कारकुना मायूस थी विया। न न न रत जे आखिरी कतरे ताईं कुरान जे दुश्मनन सां जंग जारी रखा। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयतुल इस्लाम, जमीयतुल इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, इस्लामी इनकलाब, इस्लामी इनकलाब, जमीयतुल इस्लाम। नारे तकबीर। है असां जी क़ियादत कुर्बान दे। असां डॉक्टर जे जनाजे सा वायदा कयो त कायदा जे तो रत में वेंदी रब दे रवानो जो एक एक कारकुन इन इस्लाम जी जंग लड़ंदे 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 जन्नत में तो सा मुलाकात कंदासे। नारे तकबीर। भाई हथ फिजा में बुलंद करे नारे जो जवाब दो। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो, शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। आई दुनिया पे तस्लीम करे पंहिंजा त परे पर परावा। हाने असां बिरशा में डॉक्टर साहब याद में जलसो गयो, जलसो खत्म जो हिकिड़ो माण्हू रोए पियो। राम भट्ट छो थो रोए? कि मां शियो हाँ, मां सुन्नी न आहियां, मां देवबंदी न आहियां, मां जमियत जो न आहियां। छो थो रोए? कि डॉक्टर जे शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो दुनिया में आहे त जमियत वारनि जो आहे।
मुझो किया भला कि इमाम हुसैन के शहादत मिली तभी सिर सजदे में, जमीयत जे जर्नेल के शहादत मिली तभी सिर सजदे। आदम अलैहिस्सलाम का मठी अज तक मुसल्ले ते शहादत टिन शख्सियतुन के मिली आ, टिन या तो सोने उमर के मिली आ, ॾाढा छो न था चओ सुभान अल्लाह, या तो मां ताजा मीर बारन जी चाह भी कोने पीती, ॾाढा तो चओ सुभान। तहां लाए देगियूं दमियूं पियो ने, हेॾा चांवर चप ते रख त दुनो नी वठन, नंढा मट करे वियो मरक को सुलेमानी जलसो थोड़ो याद है, ये मीरानी पुठे ठपे छड़ी न न चरियो आजा। हाँ रहमत वारी मापला बरकत वारी हाय, याद शहादत हजरत उमर के में शो त शहादत नेमत, शहादत शहादत मां भिड़शा ते रहा तो ना, उते मलंग जाम हैं पोकड़े साकर जो मुझो घर बिल्कुल आम, मां भी जलसा ता मोटियो, हो भी मजलिस ता मोटियो, मुझे अज पान में बीठा हूँ, ड्राइवर भी कोने गाल बुधा सच्ची, शहादत नेमत या मुसीबत, मुझे भई अकेला बीठा हूँ, गाल बुधा सच्ची, हो तुझो बदंदो है मुझो बदंदो जी, शहादत नेमत है, मुझो वो नेमत आ त राम भट, वो नेमत आ त रड़ियो छाजू, मुझे तो के पुट जमे तू बाईपास बंद कर जा, छोरो छो जाओ उते में ठायूं त नेमत आ। शहादत मुसीबत का दे, शहादत अल्लाह जी नेमत आ, दलील केड़ो आ, मिठो मोहम्मद मुसल्ले ते बैठो आ, चाबे जब लवद तो नोक्तल फी सबीलिल्लाह, मुझे मौला नबी हम जो सरदार कहिए, इमाम कहिए, अरशत गुराई, मां मोहम्मद का दो पूछे, मुझे दिल की तमन्ना, तुझे रास्ते में शहीद क्या, मरी जिंदा क्या, मरी शहीद क्या, मरी जिंदा क्या, मरी शहीद क्या, मरी जिंदा क्या, मोहम्मद के दिल की तमन्ना इहा है। हजरत उमर मुसल्ले ते बैठो आ, मुसल्ले जे तो मौला उमर बशयूं तो करे, रब तो जे मां चार करे थो ॾियां, मेरा ने जे गोठ वारो रब ॾाढो सखी आ, घुर हिक दे ॿ घुर ॿ दे चार, अल्लाह एडो सखिया, एडो सखिया। हजरत मूसा अलैहिस्सलाम मनन जा पन्न कादा, 8 ॾींहं मंजिल कया, हद कणी दुआ कई, रब के चई रब्बी इन्नी लिमा अंज़लता इलैया मिन खैरिन फकीर, मुझे मौला मां मनन जा पन्न कादा, कलीमा छा खपई ॻाल्हि त कर। हजरत मूसा जो मौला मानी खपे, रब जो तू मानी तो घुरे न, मां बचान वारी तो ॾिए, यार छड़ा त ॾाढा जो सुभान अल्लाह। शादियों कयो, शादियों छड़ाऊ, सियारो अचे वथो, घोटकी टपी आयो आ, न त सवड़ में जाठा हणी मरी वेंदऊ, शादी अधु दीन अथव अधु, असां शादियूं शादियूं महांगियूं करे छॾियूं, हदीस में आ शादी महांगी कंदऊ ज़िना सस्ती थींदी, असां शादियूं महांगियूं कयूं ज़िना टके धड़ी आ, ॾाज पिया गॾु थियनि, पाॾा पिया वठजनि, कंप्यूटर पिया वठजनि, फ्रिज पियो वठजनि, हेल बि कमंद जो अघु कोन ॾियो, टमाटे जो अघु कोन ॾियो, सारियूं सरकार पोखण कोन ॾिनियूं, छोरा हाली सब्र कर, तो त 3 फसुल कया, छोरे जा त 6 फसुल पिया। छाजो ख़ुदा जे वास्ते शादियूं महांगियूं कंदो, ज़िना सस्ती थी, असां शादियूं महांगियूं करे छॾियूं। रब जो सो मूसा कलीम तो हिक शइ तो घुरे मां बचा, हज़रत उमर खे रब जो तो 2 घुरे मां 4 करे तो क़बूल कयो, दुआऊं 2 घुरियई, रब शहादत ॾे, रब जो मोहम्मद जे मुसल्ले ते थो ॾियां, मोहम्मद जे मुसा सोना उमर तो जो कब्र मदीने में दे, मां मोहम्मद जे रोज़े में थो ॾियां, ॾाढा छोरा था चओ सुभान अल्लाह। हाय अंदाजो त कर, रब एडो सखिया, रब एडो करीम आ, रब एडो में या त मुसल्ले ते शहादत सोने उमर के मिली आ, या त करबला में सोने हुसैन के सर सत्य में आ, ओ मीरान जे जलसे में अचण वाला, या जर्नल जमिया सईद इसरा अल्लामा डॉक्टर खालिद सर सजदे में आ, मुसल्ले ते आ, सुभान रब्बी अला जी सदा रब शहादत नसीब गया है। नारे तकबीर, करो जो भाई, नारे तकबीर, जिंदा है खालिद, जिंदा है, जिंदा है खालिद,
जिंदा है खालिद, अव्वाम का खालिद, अव्वाम का खालिद, मजदूर का खालिद, मजदूर का खालिद, मजलूम का खालिद, मजलूम का खालिद, जिंदा है कायद, जिंदा है कायद। नारे तकबीर। शिरक के रूप में ईंदो, दो बंदे मुकाबलो कंदा, मुदत रूप में ईंदो, दो बंदे मुकाबलो कंदा, गपन जो इनकार कने, दो बंदे मुकाबलो कंदा, साहबत तबरो कने, दो बंदे मुकाबलो कंदा, मदरसन के खिलाफ एक्शन करने दे, जमीयत जब जो था, तुझे रास्ता रखिंदा, फजुरामान जो कार कौन के, रब्बा पैदा ही न जो करे कयो, क्या मतलब मोहम्मद जो इस्लाम से चौकी इधर आ गया, जोर से इमरान जेको धरनो हयो इस्लामाबाद नवाज शरीफ जी त गंज पघिरजी वई। मौलाना जो छो तो घबराए, हम जो बैठा है। हाँ नवाज शरीफ त घबराए जी वियो, मौलाना जो छो तो यको रन नथी वे हाणे जे तो मुंहिंजो निकाह फौज जे निगरानी में थे, धांधली थी थे मूंसां। खबरदार उन वक्त में मौलाना फजरमान पार्लियामेंट में जेका तकीर कई, खुदा जे ज़ात जो कसम तव्हां टीवीअ ते उहे झलकियूं ॾिठियूं, मौलाना जे तकीर ते 35 मिनट ताड़ियूं वॼियूं, टोटल पार्लियामेंट जा मेंबर उथी आया, भाकुर पातो, नेड़ ते चुमी ॾिनऊं, हथ पिया चुमनि, डाइस ते अची ऐलान कयो त जेकॾहिं एशिया में लीडर आहे त काज जमीयत मौलाना फजरमान। नारे तकबीर। कायद तेरी जुर्रत को, कायद तेरी जुर्रत को, कायद तेरी अजमत को, कायद तेरी सियासत को, कायद तेरा एक इशारा, कायद तेरा एक इशारा। चार आवाज होंदा क़यामत नहीं दव, हिकड़ो कुरान जो आवाज, छो दुश्मनी कुरान सा है। जलसो तो दे पुलिस वाला भागा बेटा, मुला लाउड बंद कर, अचो मीरान में तुझो सूट तो सत टुकर जा ओ मेलो बेले 14 दी जाने खतरा पे नचन, लाउड छोंदा बंद करायो। ए हाने ताजी इलेक्शन थी आता हम एको साउंड लगा पे सूफ कर में गाना पे हला, भुट्टे जा दुश्मन गोले गोले मारियो ने गलो काय मलीजा निसार खोड़ो ममताज भुट्टो खुरशे था मारियो जोंदा सब भुट्टे जा दुश्मन मारियो ने भट्टी हुक्म दो हने खबरदार तुझे दुश्मनी कुरान सा, बरकत कुरान में या हुजूर तो फरमाया तबर्रकतु बिल कुरान। हजरत पीरान पीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जे जाओ तोड़ो वडो जो पंज मां के जे अम्मा मोकल दे तो मोहम्मद जो कुरान तो पढ़ी अचा। माँ चाचो बुझा मीरान जो गोटा वारा माँ जो बच्चा ओ बच्चा माँ तो के पान खां तो परे करे सघां थी, मोहम्मद जे कुरान खां परे नथी करे सघां। मां अहिड़ी हुजे न, मायूं सुधरनि त असां अॻु ई सुधरूं, छो त असांजो रिमोट इन्हनि वटि आहे। हीअं जो बटण जूं हननि त मुड़ुस खे जनवरीअ में पघर नथो थिए। हे शिरक, हे बिदतूं, हे सुखा, हे हलवे जूं पाटियूं, हे शादियुनि में ढीबक ढीबक छो था कयूं रनुनि जे चवण ते। अमा अतहियात अचे थो ओह रब जल ओह इना ते न ओह कुलो वाला ओह नमाज में को आउंदी कोने सहरा सब याद शादी थे न सहरा दंद तरण लजा मोती अदा दंद भले में जे किले ठोकड़ा जड़ा हाने त मायूं एड़ा सहरा जो जन बुधंदे लज्जती ते राणल मुंजो ईंदो गोडा भनी वेहंदो उठा जा त गोडा भय। हुजूर फरमायो जे औरत में चार खोलियो अल मरत इदा सल्लत कम जहा, वो औरत जे का 5 वक्त नमाज पढ़े है मां भली बच्चा भला, मां बीबी मरियम जड़ी, बच्चो ईसा अलैहि सलाम जड़ो, मां अम्मा हाजरा जड़ी, बच्चो हजरत इस्माइल जड़ो, मां अम्मा आमिना जड़ी, बच्चो मिठे मोहम्मद जड़ो, मां अम्मा फातिमा जड़ी, बच्चा हसन हुसैन जड़ा। मुझे पाक हुसैन तो फरमाए मां जे जाओ आया टे शयूं ॾिठम, अबे अली के नमाज पढ़ंदे ॾिठो है, नाने नबी के सजदा कंदे ॾिठो, अम्मा शान के मुसल्ले ते मौला जो कुरान पढ़ंदे ॾिठो। तॾहिं सोने हुसैन करबला में अली अस्कर कुर्बान, अली अकबर कुर्बान, गोट कासिम कुर्बान, अब्बास जा बाजू कटजी विया, 72 साथी कुठा पिया, पर जदो सिमरा मां के बच्चा प्यारा ना हुसैन के मौला जो कुरान प्यारा है। जोर जा
बुलंद आवाज सा है कुरान प्यारो क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन ने। नारे तकबीर, शाने हुसैन, शाने हुसैन, इमामे हुसैन, शहीदे करबला, शहीदे करबला। है छात मोहम्मदी बाग है। अल्लाह हजरत मौलाना साहब शबीर अहमद मरहूम रहमत को अल्लाह के प्यारो है उन जो बाग है बाग हो रखी बेवा मिरड़ी से मुनी रजा हथ मजबूत कजो इन बाग के पानी दीदो रहो कुरान जा कारी हाफिजा आलिमा मौलवी फसल निकलंदो रहंदो क़यामत जडी साईं शबीर रहमतुल्लाह अलैहि सा गड जन्नत दे तहां भी रवाना देना ज़ोरा कुरान कुरान नहीं मुहर्रम जी सजी रात मुझे सोनो हुसैन मुसल्ले थे नमाज पढ़े कुरान पढ़े जिक्र करे फजर जो टाइम जो भेण अम्मा ज़ैनब यादा हुसैन अज सजी रात सुतो न है जो इबादत जी रात आ सुबानी शहादत जो डी भाइरन जो खबरों तो भेनर वठंदियो न भाइरन के भी अलाह हया दे असां त ईद ते भी भेण सा न था मिलण वञो भी मरियो न मौलवन का मसला पुछंदो साईं बाबे जे मिल्कत मां भेण जो हिस्सो निकरंदो जो या ढेर तो लदी आवे साईं कुर्सी ते कब्जो करे मां हिक का आगे न लहंदुस भले वेठो मां 9 बजे आयो सब चो सुबह ऐ पाकिस्तान में जेको कुर्सी ते चढ़ियो वो लहंदो ही को साईं भले 5 बजे ते बैठो सब जो सुबह ॾाढा जो सुभान अल्लाह हाय भेनर भाईरन जो खबरों भेनर वठंदियो रहंदियो आहे मूसा अलैहि सलाम जे भेण जो वाक़या कुरान में लिखियल आहे भा पेटीअ में पयो आहे भेण वञे पई दरिया जो किनारो ॾियो मां कुरान थो पढ़ा वकालत ॾे उख्ती कुसी वबसरत भी अंजन बिन भेण जी वफ़ादारी सां हाय दरिया जे किनारे सां काठो भी मेड़ींदी पे वञे भाउ जे पेटीअ खे बि ॾिसंदी पई वञे असां जेको भेनरनि सां हशर कयो आहे हिकु भेण पति जे मिल्कियत मां हिसो न ॾींदा वरी फूकूं कहिड़ियूं हणंदा ओ ताक में वे मूंखे मुंहिंजी भेण बख़्शे छॾियो ख़बर आहे ॾींदो हुई कोन पोइ बख़्शे न ॿियो तो खातो ठहराए भेण जे तरीअ ते रखियो तोखे माफ़ करे युसिकुम अल्लाहु बि औला लिज़कर मिसल हज़्ज़िल उन्सयैन न खाओ न्याणियुनि जा हक़ उन्हें जी लड़ाई लगी औरत गिरफ्तार थी पई साहबा वठो बि अजन पुछे मूंखे कारे वठी था हलो जे असां तोखे पंहिंजे नबीअ ॾे जे तव्हांजे नबीअ जो नालो चाहे जे उन जो नालो आहे मिठो मोहम्मद ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह यार हिन गाॾीअ जो पेट्रोल हथ वई सुभान अल्लाह ॾाढा त चओ पोइ सुभान अल्लाह जो सवाबु ॿुधायां जम जमला असां सुभान अल्लाह चवंदा आहियूं न अल्लाह मलाइकनि खे पुछंदो आहे मलाइको मुंहिंजे बाने छा चयो मलाइक त मौला इन जो सुभान अल्लाह जो त सुभान अल्लाह जी माना अल्लाह पाक आहे रब तो जे मलाइको हर जज़ाउ लिसा इल्ला लिसा चङाईअ जो बदलो चङाई आहे मुंहिंजे बाने नारो हयो मुंहिंजो रब पाक आहे मलाइको मुंहिंजे बाने खे बि गुनाहनि खे पाक करे छॾियो ज़ोर सां अल्लाह है ईमान वारे जो पेट्रोल सुभान अल्लाह है अंदाजो तक पुछे मूंखे काॾे वठी था हलो असां तोखे पंहिंजे नबीअ ॾे उन जो नालो छा आहे चयो उन जो नालो आहे मिठो मोहम्मद उहा न्याणी छा पई चए इहो मोहम्मद त मुंहिंजो भाउ आहे साहबी डोड़िया या रसूल अल्लाह हिकिड़ी औरत गिरफ्तार कई आहे तव्हांजे नाले चई थी मुंहिंजो भाउ आहे पाण फरमे नालो पुछो अम्मा तुंहिंजो नालो छा आहे चई मुंहिंजो नालो शीमा आहे हे अम्मा हलीमा जी न्याणी हुजूर खे पींघे में रखी लोलियूं ॾींदी शीमाए हुजूर खे अची ॿुधाए या रसूल अल्लाह पंहिंजो नालो शीमा पई ॿुधाए मिठो मोहम्मद उथी बीठो पंहिंजी चादर विछाई वेहनी न पिया साईं वेहो फरमाना मोहम्मद पंहिंजे भेण जे इस्तक़बाल में उथी बीठो ॿुधो भेनरुनि जा हक़ खाइण वारो कॾहिं भेण जे इस्तक़बाल में उथिया
भक्त थे कावड़ियो न्याणियों मेड़ वठी आयो भेनर विरांडे में रोवन जो वेडो अरे वठण आयो न अखिन में गोड़ा हलो आऊं कोन खाइंदो भाडो नथो खाइंदो सवड़ पाए भक्त थी कोन खाइंदे तू मोहंडो है न न्याणन के तो खाली मोटा खुदा जी मार पवई न सदायो न्याणन के हाने त सदके वना असांजे सिंधन दा 13 दिसंबर ते न्याणियूं नचाईंदा एकता जे नाले सां छोरा बिरोडन ते छोरियूं बिरोडन ते सभिनि जा मथा उगाड़ा डी बकड़ी 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 बुड्ढी मर्रो अली काजी तो है सिंध जी सकाफत खुदा जो कसम नाच कण का काफरन जी सकाफत आ नंक नचाण काफर जी सकाफत आ मुसलमान जी काने अज का 100 साल पहिरियों मां सिंध जो किताब आयो अली कादी बिरचा दे मां चयो मां मुझो कौम के चूतियो थो बनाए अज का 100 साल पहिरियों को सिंधी मुखे मथे उघाड़ो ॾेखार मां तुझो मुरीद तो थिया मां किताब ॾेखारियो मां जेको सिंध ते अज का 100 साल पहिरियों लिखियल आहे मुझे न किताब में लिखियल आहे सिंधी एडी गैरतमंद कौम आहे जो जे गोठ में को मथे उघाड़ो ईंदो गोठ जा वडेरा उनके लोफर करार ॾेई गोठ मां कढंदा सिंधियुनि जो न्याणियूं चातो पानी भरी दियो उते को मथे उघाड़ो ईंदो त गोठ जा वडेरा उनके चवंदा तू लोफर आहे ते त असांजा नंग पानी था भरनि हिते न ईंदो कर जे कौम जा मर्द मथो ढकण वारा उन कौम जे न्याणियुनि खे रोड ते नचाए सकाफत जे नाले सां एकता जे नाले सां नाच करा दिया नाच करण अमेरिका जी सकाफत आहे लंडन जी आहे यहूदियुनि जी आहे काफर कुत्ते जी आहे मुसलमान जी कोन्हे तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी जो भिटके तो गुमराह न थी वट राह मोहम्मद प्यारे ज़ोर से बुलंद आवाज से असा के मोहंडो लेक्चर ॾियण निकतो आ यूनिवर्सिटी में वञी लेक्चर ॾे उनके वजह छोरन के चओ सूट लायो गोड बदो छो त गोड असांजी सकाफत आहे सुभान अल्लाह उनके चओ टाणियूं लायो पटका बदो सिंधियुनि जी सकाफत पटको जेके अंग्रेज कुत्ते जी तहज़ीब अपनान उहे तोखे वणनि था तो पाण टायूं पाए लेक्चर पियो ॾे तो सिंध जी सकाफत अपनाई आहे कौम जे न्याणियुनि खे एकता जे नाले सां बेहया न बणायो असांखे नबी हयादार मिलियो उन नबीअ जे उम्मत खे बेहयाईअ जा सबक पिया पढ़ायो हातिम ताईअ जी न्याणी आहे गिरफ़्तार थी पई आहे मथो उघाड़ो साहबा वठो हुजूर मथो उघाड़ो अचो चेहरो फेरायो अबू ज़र जी दिल वारा ए मुंहिंजी चादर खण न्याणीअ जो मथो त ढके अच छा असांजो नबी आहे काफरनि जे न्याणियुनि जा मथा ढकराए असां पंहिंजनि जूं गंदियूं लाहे छॾियूं साहबी जो या रसूल अल्लाह काफरनि जी न्याणी आहे कैदियाणी आहे हुजूर फरमायो न्याणी न्याणी आहे काफर जी हुजे चाहे मुसलमान जी हुजे तॾहिं हुजूर फरमाया रस्ते जा बि 3 हक़ अथव 3 रस्ते जा नबी हर क़िस्म जा हक़ ॿुधाया हर क़िस्म जा पीउ जा हक़ अबे जा हक़ अम्मा जा हक़ पाड़े जा हक़ न्याणी जा हक़ पुट जा हक़ क़ुरान जो हक़ रस्ते जा हक़ ज़ाल जा हक़ ज़ाल जो भी हक़ अथव छो त ज़ाल नेमत आहे पुछे या आलम वेठा आहिनि जाथे बि रब नेमतुनि जो ज़िक्र कयो आहे न उते ज़ाल जो ज़िक्र ज़रूर कयो थिए मां 10 आयतूं अहिड़ियूं पढ़ण जे लाइ तयारु आहियां हिन ज़ाल खे अची वरितो आहे लठनि सां ॿियो कुटे जहिड़ो मेंह अड़े हिन जो क़दुरु करे न त छड़नि खां पुछ हिन जो नबी साईं जो हिकिड़ो साहिबी हो उनजो अंजुश नालो अंजुश नालो घरवारीअ सां विढ़ियो हुजूर फरमाया घरवारीअ खे धकायां थी हा साईं कावड़ अची वई असांखे कावड़ ईंदी घर ज़ाल ते आहे घर पहुतासीं मुंहिंजो ब्लड प्रेशर वधी वियो आहे तुंहिंजो ब्लड प्रेशर काइम अली छा ते चवंदो वधे खुर्शीद छा ते कॾहिं वधियो हे तुंहिंजे सूबेदार ते ज़ाल जो एॾो हक़ हे कावड़ो मानी कोन पचाई थी नाश्तो कौन तैयार कयो अथई चांहि कोन काढी नौकरी आणी आहे छा तुंहिंजी पुछो जोगी साहब वेठो आहे जेकॾहिं घरवारीअ खे तलाक थी वञे ऐं हुनजे ॿारनि मुड़ुस जन खे खीर पियारे थी त इन खीर जा बि मुड़ुस खे पैसा ॾियणा आहिनि पुछो आलम वेठा असां सम्झो आहे हीअ असांजी नौकरी आणी आहे कुट खुटा खुदा जो ख़ौफ़ ज़ालम थी न मरो
हक मिठे मोहम्मद दसा हुजूर फरमाए रस्ते जा टे हक अथव टे माततुल आज़ा अन तरीक़ पहिरियों हक रस्ते जो ईज़ा ईंदड़ शइ हटायो पहिरियों हक रस्ते जो इहो ऐं असां वरी गंगा जी टोकरे खण के हिटीअ में त उछले वह औरत जेका सांझे ते किचरो उछले ॿ ॾींहं न उछले हुजूर पुछो काॾे वई आहे मरी वई आहे मां दुआ घुरी अचां बीमार थी पे पुछी अचां से बीमार थी पई आहे हुजूर संजन आया रोए पई अखियुनि में ॻोड़ा नबी से बिड़ा अल्लाह छा बज चे जिन कदमनि में ज़िंदगी कंडा विछायम उहे अॼु रहमत वारा कदम खड़ी मोहम्मद मुखां पुछण आयो कहिड़े नबीअ जो असां उम्मती आयो जिनेरी सरे नसा रती मरु सुतिन सी हो झिणकन तू झको थी एकड़ी बुढ़ी औरत मदीने पाके में बजा गुजरे बुढ़ी औरत के बुधो तम मक्के में मदीने हुजूर संजन आया है ना जियारत कयूं वना आई पेड़ी चला तमल अना पाड़े में मानी आई ताल में पईया शागिर्द बे बैठा हुजूर संजन बे गड बैठा ये बुढ़ी उन झोपड़ी में अंदर लियो पाए चे तहां में मोहम्मद केड़ो आ हुजूर से चेहरो मथे कयो अम्मा मोहम्मद मां आया दादा छो न था जो सुभान अम्मा मोहम्मद माया तो उन बुढ़ी छा चयो काई कालीन कोने कोई महल कोने कोई गार्ड कोने कोई ताज कोने ता आम बेटा पान फरमायो अल फक्र फखरी मां मोहम्मद जो फखर मोहम्मद जे फकीरी में आए आम साहब जा करो आई माने हैदराबाद में देख लो 2 नंबर पीर बैठो उनजे मुरीदन वट अचानक बैठक में वणन जो साईं जे खट ते न वेह जा साईं जे गिलास में पानी न पी जा साईं जे कोप में चाय न पी जा साईं जे वेठो न थी जा मुझे चो साईं में का विचड़ंदड़ बीमारी आ जा असा साईं जा थावा अलग क्या है मुझे थावा अलग कह जा कबाइन जो वाणी जा मुझे पो हिन के कह मांदा समझो सोचो खुदा जे वास्ते सोचो 2 नंबर पीरन जो वर न चढ़ो असा वली हम जा मुनकर न आयो हाले जी वारो घोट असा जो मुर्शिद है दादा छोरा दाजो सुभान अल्लाह जोर जा साईं अब्दुल अजीज भाणे कुबे वारा रहमतुल्लाह अलैह छा फरमाइंदा फरमाइंदा अलमारियूं किताबन जो पढ़ियूं से वरी अलमारियूं पढ़ायूं से पर रब तॾहिं मिलियो जॾहिं हमादुल्लाह जा हथड़ा धोराया से हाय अल्लाह वारन वट अल्लाह मिलंदो पीर को पांजी पूजा न कराए अकेले अल्लाह की पूजा कराए रस्ते जा टे हक अथवा ईदा ईंदड़ शइ हटायो हिकु ॿियो ॿियो पंहिंजे नज़र के झिको रखो नज़र नज़र मां त खराबी पैदा थे थी ऐं असांजी छल न चिंचीअ में कारे बुरके ते नज़र पए खुदा जी मार पे कमंद जी ट्राली थी अचे मुंडी न भंजई नज़रुन के झिको रखो असा जो नबी तो बुधाए असा जी कामयाबी मोहम्मद जे तरीक़ लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह कुरान तो पढ़ा रब तो चेता जी कामयाबी खैरन में ना यहूदन में ना नसारन में ना ईसाइन में ना हाने अमेरिका में सदारती इलेक्शन पई आले एकड़े उम्मीदवार अग में ऐलान कयो माके वोट दियो तमाम मुसलमानन जो टोटल मस्जिद जो खत्म कराइंदो उन कुत्ते के कई जवाब न दिनो अकेले मर्द कलंदर कायदे जमीयत मरना फजर में जो तो पंहिंजे ज़बान के लगाम दे जइया कंदे तो पाकिस्तान में कोई अमेरिकी मापो न रहंदो असा के जान प्यारी ना है असा के रब जो मस्जिद जो प्यारी है नारे तकबीर भाई हथ फिजा में बुलंद करे नारे जो जवाब दो नारे तकबीर मदरसन जे दुश्मन से मदरसन जे दुश्मन से मसाजिद जे दुश्मन से मसाजिद जे दुश्मन से अमेरिका कुत्ते दे अमेरिका सूअर दे नारे तकबीर हाने हाने वरी कल एकड़े ऐलान किया त कोई मुसलमान अमेरिका में दाखिल न तो थी सके
जे तुझो ऐलान यो बरकरार आ तो सभी कई अमेरिकी कुत्ते के पाकिस्तान में अचे नडींदा से आमदन जी खैरिया ताजो खायो भी विंदो पाकिस्तान अमेरिका जे गुलामन जो ना है पाकिस्तान मोहम्मद जे गुलाम जो बरका है केड़ा केड़ा मुजाहिद यो वचन दा कयो भैया तबलत कयो भैया नारे तकबीर। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? है असा के गैरन जो तरीका न से करो असा ला वारिस न आयो असा जो वारिस मिठा मोहम्मद हर मामले में असा जी रहनुमाई करे वियो हर मामले जमण का वठी मरण ताई असा छोता शादन में गमन में हेडे होडे गैरन जा तरीका वाणन जा तरीका शादी का 7 ॾींहं पहिरियों कुंवार वेठी कुंड में जड़ो मुलो डहे में वेठो चाहे वना ये तहां वटि अञा बुजुर्गनि जी मेहनत आहे असांजे लाड़ में अचो त सपा ऊंद है हाणे वरी आना खणी आयूं मायूं आना मुंहिंजो ही छो चई घोट जे हेठों रखंदी घोट बि आनंद बाथरूम में कोन वेह भयो कुकड़ आनंद मुंहिंजो मायूं ख़ुदा जी मार पई वई छा पियो कयो कि आनंद ते जूं विहारियऊंसि त आरो करे आरो शादी में रनू एड़ी जुठ थियूं कनि जे वस हुजे त माण्हू पन्ने वञी साह पटे पर छा कयूं कुछ ही न था सघूं वनवाह वरी वनवाह जी हेडी लिस्ट अखरोट बादाम नंढा फोटा 7 किलो निबाता में गाय त फतकी मरे मां पुछो हिकड़ी माई 7000 वठी निकती असांजे टोकरियूं ठहियूं पिया मुंहिंजो अमाए केर खाईंदो चई कुआर खाईंदी मुंहिंजो घोट खे खारायो कानूनी उपजो वरी जे घोट आयो अंदर जे कमरे में कुआर वेठिया दर ॾिनो पियो रनुन जी पुलिस चौकी ठही पई 2000 ॾे त पोइ दर खोलियो निकिरा हुन सां जो तहां खे वरी जे दर खोलियो अबाए ढकणी भञ ढकणियूं अॻे भञंदा लस्सी ऐं मखण वारा पाण जूं चांहि वारा सुबुह जो चांहि जो प्यालो 14 पापा अरे छॾियो थी या ढकणी न घोट जी गोॾे वारी ढकणी न पई कयो न निभागे के पहिरीं राति मंडो मायूं सुधरनि न असां अॻे ई सुधरूं छो त रिमोट इन्हनि वठां हे शिरक है हे बिदतूं हे सुखा हे चठियूं हे सहरा हे वठ हाणे हिकिड़े हमरा शादी कई ज़ालिम रजेड़े घर पहुचे थ्रेशर चालू पर न मां फातो करे जा हिकिड़े जे घर आयो चवण चुप करे वेठा चप बि बिकुड़ियूं पुट खां पुछे माने माटे के चो कि अम्मा मूंखे जो सुर्खी खणी ॾे मां भुल में एल्फी खणी ॾींदीमांसि हाणे पकड़ करी अम्मा जा चप खोल या क़यामत ताईं चुप हा भाई भली ज़ाल दीनदार हुजे न मुड़ुस पाण ई दीनदार हारून रशीद बादशाह ॿुधो अथव उहो नेक बि हो वरी माई बि नेक मिलियसि ॾाढा छोड़ था चओ सुभाणे अल्लाह माई नेक मिले न बेड़ा ई पार तो एक ज़ाल उनके चयो बीबी सुबेदा पांजे मुड़ुस हारून रशीद बादशाह चे रब गंज ॾिनो अथई रोज़ देगियूं लाए मुसाफ़िरनि खे खाराईंदो कर अची ख़ैरात शुरू कयईं 3 साल ख़ैरात हली पोइ कहीं अची कन में ॼट फूक ॾिनसि माण्हू भत बि तुंहिंजो था खाइनि गारियूं बि तोखे था ॾियनि जे हाणे इलेक्शन में भत बि पीपीआरनि जो गारियूं बि पीपीआर तो उन जटे चवण ते लगी ख़ैरात बंद करे छॾी ज़ाल खे ख़बर पई जे ख़ैरात मुंहिंजे मुड़ुस बंदि कया कम त ग़लति कयो पर हाणे तरीक़े सां हिनखे सम्झाईंदा मौक़ो अचे त सम्झा हिकिड़े सुबुह जो 4 जो वञे पियो पुछेसि काॾे चए वञा थो बनी घुमण चए मूंखे बि वठी हल चए भले हल वठी वियो बाग लॻो पियो बनीअ में बाग ज़बर बाग में वञी वेठी उते खूह लॻो पियो ऐट पियो हले लोटियूं पियो फिरनि पाणी पियो निकिरे हीअं वाटर हीअं हीअ सॼो ॾींहुं वेठी आहे वेठी ॾिसे शाम जा 4 थिया हिनखे चए हलूं घर के घर त हलूं मां न हलंदमि मां ॾिसां भई छा पई ॾिसे कहिड़ी साइंस आहे जे ॾिसां पई त लोटियूं पियूं
निकरन वाटर पिया वहन पानी पियो वहे सुबह 9 बजे का वेठी शाम जा 4 अची जान हेडो पानी निकतो पर पानी ओतरे जो ओतरो घुटे ही न थो त ज़ाल के जे चरी हेठा कुदरती चश्मान जेके खूह जे पाड़ में लगन पिया चश्मन मां पानी अचे पियो जेतरो निकरे पियो ओतरो अचे पियो जेतरो निकरे पियो ओतरो अचे पियो जेतरो निकरे पियो ओतरो अचे पियो पो मुड़स के चई गाल बुध तू पाण तो चई जेतरो निकरंदो आ ओतरो ही खुदा जे खजानन में इंदो आ पो तू खैरात में खुटी वनी जो खुदा जी मार पवई देगियूं बंद करे अल्लाह ज़ाल के चई तू बाग घुमण न आईया तू मुखे वाइज करण आईया अ तोसा वाइदो तो कया मरदो मरी विंदो मैं रब जे नाले जी खैरात बंद गड्या दादा छोरा दादा सुभान अल्लाह हाय वाल दीनदार गैर दीनदार तमर्स दीनदार अंदाज़ो त कर रब जे ताज जो कसा पांजे घरन में दीन आड़ियो पांजे घरन में दीन आड़ियो पांजे घरन में दीन आड़ियो हाय असा जे घर जी आबादी रब जे नमाज सा है कुरान सा है तिलावत सा है मोहम्मद जे सुन्नत सा है मोहम्मद जा गुलाम थियो रब अर्श ते राजी मोहम्मद मदीने में राजी है बतायो फकीर बुधो तो यो दरवेश हो बेचारो दरवेश कंदो नसीहत हो पर टोट कन में एकड़े डी घर मानी को न पकी बचार डी गुजरिया मानस जो मन वनी अटो वठिया ये वजू करे सिधो मस्जिद में सिधो बरकत नमाज पढ़ी हथ खणी छाचे अल्लाह सही खोटो आंदा ऐलान करदा मां बे कं को घुरा फकीर दुआई है दुआ करी बस के अट्टे जो कट्टो मस्जिद जे दरवाजे ते कुल्हे ते रखियो इहो थो वजे मां पूछो कहीं का मची आए जी अल्लाह का मची आए तो मां जो वो अल्लाह पहराए तो दे जा मां के जी अम्मा तुझे सब्र करी तो अल्लाह पचाए भी दे पर सब्र तो में आए कोने सब्र हो जे तरफ तो इन जे करे खुदा जे वास्ते पांजे घरन में दीन आनो ज़य्यनो मनाज़िलकुम मदद मा हथ कढो ना फरमान मा हथ कढो गैरन जे सकाफत मा हथ कढो हुजूर फरमा अबू ज़र ए मुजी चादर खण इन न्याणीअ जो मथो त ढकिया या रसूल अल्लाह काफरन जी न्याणीआ कैदियानिया उन जो मथो त ढकरा बुधाओ से मुनीर जो जलसे ते अचण वारो गैरन तहजीब जा तराना बुधान वारो हुजूर अच्छा फरमा न्याणी या काफर जी जो चाहे मुसलमान जी हो जाए मंज न्याणी जो मथो ढक गया असा गैरन जा तरीका शादिन में गमन में हे वनवा हुआ हे बुकिया हे लाऊं हे छठी वाणन जिया वाण्या केदा असा जे थीने जा दुश्मन है छठी 6 ॾींहं थींदी आहे अकीको 7 ॾींहं थींदो आहे हुजूर शादो फरमा मुसलमान जे घर बार जमे सजे कद में बांग कदे खन में तकबीर नालो भलो रखो 7 ॾींहं अकीके जो तरीको केड़ो 7 ॾींहं नए जावल बार जो मथो कूड़ियो ये वार वजन कयो जेतरो वजन थे ओतरी चांदी रब जे नाले ते खैरात कयो फायदो केड़ो थीनो फायदो केड़ो यो बच्चो कुदरत जे हथन में अची विंदो रब बीमारी खां बचाए छडींदस हाँ नए जावल बार जा वार 7 ॾींहंनि का मथे न रखना जो तो मां जे पेटा खणी आयो ये पलीत वार हैं ये वधीक रखंदो जिन वेंदा बार बीमार थींदो मायूं बुधनी न थियो मुखे किस्मत दा जाओ अञा कच्चो आ कल जाओ मथो अञा कच्चो बस कर तो बी वरी कुरानी सट दई बार के खणी बी रही मुखे किस्मत दा जाओ आऊं त हिन जी झंड से वण ते लाई बस कर त नासूम नबी तो चे त 7 ॾींहं मथो कुड़ियो ई नानी चपरा कढियो चप बीठी आ बचाओ पाण के खैरन जे तरीके खा खणी वन हुजूर जी चादर न्याणी जे मथे ते आए न्याणी जब पाण फरमा मथो ढके पो वठियो शाम थी पाण फरमा पोड़न सा झेड़ कोने मासूम सा भी मोहम्मद जो झेड़ो कोने यारा छोरा दाजो सुभान अल्लाह अल्लाह जिन साल मन अफगानिस्तान में इराक में शाम में असा जे न्याणन ते बमबारी कया चवन था असा जो नबी चातो चे पोड़न सा झेड़ो न कजो मासूमन सा झेड़ो न कजो न्याणन सा ता जो झेड़ो कोने
छा मथी पाण फरमाईंदा न्याणी खे वापस छॾियो हिन वेचारी जो कहिड़ो ॾोह वापस बस आ बि कढे ॾिनो वापस छॾ हिन जो भाउ तलवार खयूं बीठो आहे अदी बिन हातिम पुछे पियो कर ख़बर मुसलमाननि जे नबीअ तोसां कहिड़ो सलूक कयो न्याणीअ जे अखियुनि में ॻोढ़ा रोई पई छा पई चए ओदा मूंखे पीउ मां वटि उहा इज़त कान मिली जेका मिठे मोहम्मद वटि इज़त मिली आहे ॾाढा छोरा था चओ ज़ोर सां सुभान अल्लाह बुलंद आवाज़ जा अल्लाह पर मामा के चे कीअं भला चे मां वयम त मुंहिंजो मथो उघाड़ो मुसलमाननि जो नबी एॾो हयादार एॾो पंहिंजे कुल्हनि जी चादर लाहे मां न्याणीअ जो मथो ढकरायो चे भला उहो सखी केतिरो आहे चे सखा त बाबे हातिम जी बि मशहूर आहे पर मोहम्मद जे सखा तो बाबे जड़ा 70 कुर्बान करे छॾिया चे कीअं चे मां आयम पे मां उहा चादर लायो हुजूर के वापस कई साईं फरमायो न इहा चादर खणी वञ मां मोहम्मद तोखे तोहफ़े में ॾेई थो छॾियां बहादुर जे मुसलमान थी आई नबीअ जो कलमो पढ़ी आई पंहिंजो अबाणो दीन छॾे आई है तो न्याणी छा पई जे अदा दीन कोन छॾे आई आहियां तोखे वठण आई आहियां हल त उन मोहम्मद जो कलमो पढ़ो जेको बुराईअ जो बदिलो बि चङाई हल त पंहिंजे कबीले में तबलीग कयूं तबलीग छा बाबा सभई कोन था ॻाल्हायो कावड़िया वेठा आहियो न राई विंड वारनि ते तबलीग काथे लिखियल आहे हल त काफ़रनि खे तबलीग कयूं तबलीग अल्लाह गश्त कयूं तबलीग कयूं पंहिंजे पूरे कबीले में 300 माण्हू वठी आया मोहम्मद जो कलमो पढ़ी मुस्कुराए नबीअ जो गुलाम थी जिंदगी गुजारियो खुदा जे वास्ते मोहम्मद जे गुलामीअ में असांजी इज्जत आहे एकता जे नाले सां 13 दिसंबर ते जेके फंक्शन थियनि पिया खुदा रा मां जाली त जलिया उन्हनि में शरीक थी पंहिंजे ईमान जो बेड़ो न बाड़जो ए जमीयत वारा मौलाना मुनीर जे क़ियादत में तव्हांजे दरवाज़नि ते अपील खणी आया आहिनि हाय असांजी सकाफ़त नाच कोन्हे गाना कोन्हे डांस कोन्हे मथो गाड़ो कण कोन्हे असांजो नबी हयादार असांजा साहबी हयादार असांजा इमाम हयादार असांखे क़ुरान हया सेखारियो मिठे मोहम्मद हया सेखारियो हुज़ूर फरमा अल्लाह हया शोबतुम मिनल ईमान हया ईमान जो शाकुल में हिकड़ी शाख आहे ॾाढा छोरा था जो सुभान अल्लाह बाक़ी असां सिंधी तहज़ीब जे ख़िलाफ़ न आहियूं भले को कामरेट मूंसां मुनाज़रो करे खुदा जो कसम सिंध जी तहज़ीब मथो घाड़ो करणु कोन्हे सिंध जी तहज़ीब मथो ढकण तव्हां पंहिंजे पोड़नि जा फोटो ॾिसो उनखे पटको बधल आहे उनखे ॾाढ़ी आहे अली काज़ी आहे सकाफ़त तोखे छो थी वणे हिकेटी आहिनि सिंध टीवी धरती पिणस मानस यह असांजी तहज़ीब आहे असांखे ॾेखारनि पिया त सिंधी छोरियूं अगवा कंदा असांजा ये तहज़ीब आहे जेका टीवीअ में हले पई नंगा न नचायो असां हक़ जो झंडो खयो मैदान ते निकितो कायदे जमीयत जे क़ियादत में इंशाअल्लाह इन सबा जड़ी सिंध के एक दफो बाबुल इस्लाम बनाईंदासीं केड़ा मुजाहिद इहो अज़म था कयो ॿई हथ त बुलंद करे ॾेखारियो ॿई हथ पर इहो थींदो कॾहिं जॾहिं हक़ जे आलमनि जो साथ ॾींदासीं कुरान वारनि जो साथ ॾींदासीं साईं शबीर अहमद रहमतुल्लाह अलैह रब खे प्यारो थी वियो हे मदरसो हुन जो मोहम्मदी बाग आहे हिते बच्चा कुरान पढ़नि था न रब मीराणनि जे ॻोठ तां अज़ाब जा ककर हटाए थो छॾे हाँ जब तालिब कुरान जो तालिब क़यामत जे अल्लाह के दरबार में इंदो ना त पोइ अल्लाह पुछंदो मलाइको ही केरा मौला ही तालिब छो तालिब दुनिया जो तालिब माल जो तालिब पैसे जो तालिब ज़ाल जो तालिब छा जो तालिब मौला ही कुरान जो तालिब है हिन कुरान जे करे घर छॾियो अम्मा छॾी भेनर छॾियो 4 बजे सीअ में आए है 4 बजे सीअ में जे सीअ में तू असां सवड़ मां नथा तमलई मासूम बच्चा साईं मुनीर जे मदरसे जा 4 बजे सीअ में थधे पाणीअ सां वज़ू करे कुरान खोले छा पढ़ंदा आहिनि यासीन वल कुरान अल हकीम इन्हनि कुरान वारनि जे सदके रब तव्हांखे रोज़ी बि ॾेव पियो
मां जेके जो मदरसे जा तालिब फारिग थींदा ना उनके चवंदो परेशान न थियो असां कुरान वारनि जे करे त सॼी दुनिया रोज़ी पई खाए असांखे वरी कामरे च महणा पिया ॾियनि स्कूलनि कॉलेजनि वारा असांजे करे मुल्ला पिया पलजनि अरे मुल्लनि जो करे तव्हां पिया पलजो कुरान आहे त दुनिया हले पई असां मुल्ला वरी पाण परेशान वेठा अलाए छा थींदो हाफ़िज़ पियो थिया घोट वञे पियो जंज सुधो हाणे सॼी जंज खे मानी मिलंदी घोट जे सदके घोट वरी अहिड़ो चरियो जंज में हुन खां पियो पुछे हलूं त था मानी केरु खड़ाई हलूं त था मानी केरु ख़ुदा जी मार पई तुंहिंजे असां कुरान वारनि जे सदके सॼी दुनिया पई खाए हे परेशान थियो वेठो आहे अल्लाह जब रब मौला हे कुरान जो तालिब आहे हे तालिब आहे मदरसे जो मुनीर जो मदरसा अल्लाह फरमाईंदो इन तालिब खे त बिना हिसाब जे जन्नत में वठी वञोसि ॾाढा छो न था चओ सुभान अल्लाह ओ 60,000 पगार खाइण वारा ओ लाख रुपया पगार तोखे क़यामत जे ॾींहुं बागा वठी पुछंदो अॼु इज़त तुंहिंजी आहे या मौली मुनीर जे मदरसे जे तालिब जी आहे जेको क़ुरान पढ़ंदो रब अर्श तां ऐलान कंदो ऐन साहिबल क़ुरान मलाइका कुरान वारा काथे कुरान वारा काथे कुरान वारा काथे ॻोल्हे वठी अचो इन्हनि खे बिना हिसाब जे जन्नत ॾे रवानो करे वचन कयो त बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं हक जे आलमन जो साथ ॾींदासीं असां 29 नवंबर ते लाड़काने जे अंदर 12 लख माण्हू मां नथो चवां मीडिया लिखियो आहे तुंहिंजे सिंधी मीडिया लिखियो आहे बेनज़ीर जे जलसे में लाड़काने में एॾा माण्हू न आया ज़ुल्फ़कार अली भट्टे जे जलसे में एॾा माण्हू न आया जेतिरा 29 नवंबर ते डॉक्टर शहीद जे बजरे बाबूराज ते जलसो रखियो कायद जमीयत बि आयो पूरी दुनिया जा आलिम आया 11-12 लख माण्हू हथ मथे खणी कायद जमीयत जे हथनि ते बैत कयो त इंशाअल्लाह सिंध जो अवाम तव्हांखे अकेलो न छॾींदो पंहिंजे कायद शहीद डॉक्टर ख़ालिद वांगुरु रक्त जे आख़िरी कतरे ताईं क़ुरान जे दुश्मननि सां जंग जारी रखंदा केड़ा केड़ा मुजाहिद इहो अज़म था कयो ॿई हथ तबरत करे ॾेखारियो ॿई हथ इंशाअल्लाह रब असांजी जान माल खे पंहिंजे दीन जे लाइ क़बूल फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।